नाज़रीन असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं अछड़ो थर जे हवाले सां हिन प्रोग्राम में। असां सां गॾु आहे यंग सोशल रिफॉर्म प्रोग्राम जो इंचार्ज ऐं समाजी अॻुवान मोहम्मद मलूक दर्श भलीकारता चऊं साईं अवांखे। ऐं असां सां गॾु आहे लेखक अवामी तहरीक जो ऑर्गेनाइज़र खिपरे जो साईं भलोट लेखक आहे मीरसन मरी साहब। ऐं असां वटि तइलीमी माहिर वेठो आहे साईं मोहम्मद जुमन कुंबर। साईं अवांखे भलीकारता चऊं। अॼु असांजी जेको ॻाल्हियुनि जो ख़ासि मौज़ू आहे अछड़ो थर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुते जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि, हुकूमत हुते कहिड़ा क़दम खयां आहिनि ॾुकार खे मुंहुं ॾियण जे लाइ। उन हवाले सां सभ खां पहिरीं मलूक दर्श खां असीं पुछंदासीं साईं हिन वक़्तु जेका अछड़ो थर में सूरतहाल आहे तव्हां उन ते थोरो ब्रीफ कजो अवामी न्यूज़ जे नाज़रीन खे त हींअर हुते सूरतहाल छा आहे। महिरबानियूं। सभ खां पहिरीं अवामी न्यूज़ वारनि जूं महिरबानियूं जंहिं असांखे हिन जेको आहे मौज़ू ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। अछड़ो थर डिस्ट्रिक्ट सांगड़ जो तालको जेको आहे खिपरो आहे उन जूं जेके ॿ तहियूं आहिनि जेके राणाऊ ऐं राणकदर। हूअं ई त असांजो अछड़ो थर जेको आहे उहो 23,000 चौरस स्क्वायर किलोमीटर ते मुश्तमिल आहे। पर इहे ॿ तहियूं जेके राणकदर ऐं राणाऊ इहे जेके आहिनि 700 चौरस स्क्वायर किलोमीटर ते जेके ॿ तहियूं आहिनि। हींअर मुसलसिल जेको आहे 5-6 सालनि खां उते जेको आहे ॾुकार जी हालति आहे ऐं हालतूं तमामु घणियूं ख़राबु आहिनि। हिक हवाले सां ॾिठो वञे त अछड़ो थर जेको आहे जेका पॉपुलेशन आहे अछड़ो थर जी जेका 2016 जे बल्दियात निज़ाम खां पोइ जेका ठहियूं आहिनि 2 यूनियन काउंसिलूं जंहिंमें यूसी बांको ऐं यूसी राणकदर ऐं पुराणो जे ॾिठो वञे त उन में आहिनि 4 यूनियन काउंसिलूं जंहिंमें यूनियन काउंसिल बिलावल हिंगोर जो, यूनियन काउंसिल राणकदर, यूनियन काउंसिल कामिल ऐं यूनियन काउंसिल बांको। 4 यूनियन काउंसिलनि जी जेका पॉपुलेशन आहे उहा 65,000 ते मुश्तमिल आहे। उन 65,000 पॉपुलेशन में कुझु आबादी जेका आहे उहा बेराजी इलाइक़नि जी अचे थी। अछड़ो थर जेको हींअर ॾुकार जी लपेट में हुजण जे करे उते जी जेके माण्हू आहिनि जेके ज़िंदगियूं गुज़ारे रहिया आहिनि उन जूं जेके हालतूं आहिनि उहे तमामु मीडिया जे साम्हूं आहिनि। अछड़ो थर हींअर अहिड़ी हालतुनि मां गुज़री रहियो आहे मुसलसिल जेके 6-7 साल जेके कैद साली जा गुज़रिया आहिनि उन मंझि तव्हां पाण ॾिठो हूंदो त मुसलसिल बरसातूं न पवण जे करे अछड़े थर जा जेके माण्हू उते ज़िंदगियूं गुज़ारे रहिया आहिनि उन्हनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो माल मवेशी ते आहे। अछड़े थर में जेके माण्हू उते रहनि था उन्हनि जो जेको माल मवेशी आहे उहो हिन 5-6 सालनि जे ॾुकार मंझि मुसलसिल जेको आहे 75 खां 80% आहे मारू माण्हुनि जो माल जेको आहे उहो मरी वियो आहे। मिसाल जी तौरु कंहिं दोस्त वटि जे 100 या 80 जेके आहिनि ॿकरियूं हुयूं त हाणे हुन वटि 15 खां 20 ढोर बचिया आहिनि ऐं बक़ाया जेके ढोर आहिनि उहे हुनजा हिन क़हत साली ऐं ॾुकार जे करे चारो न मिलण जे करे उहे जानवर जेके आहिनि उहे तड़पंदा उते मरी विया। अछड़े थर में ॿियो इहो इशू आहे त पाणी जेको आहे अछड़े थर जे मुख़्तलिफ़ तड़नि जो जेको पाणी आहे जंहिंमें तव्हां पाण ॾिसी सघो था त असोदर जी छा सिचुएशन आहे, थुराऊ जी छा कंडीशन आहे, खथूराऊ जी छा कंडीशन आहे। हींअर ताज़ो असां जॾहिं अछड़े थर जे ॻोठु वसणाऊ खे विज़िट कयो आहे अॻिए हफ़्ते त उते बि हिकिड़ो माना इहा कंडीशन साम्हूं ज़ाहिर आई आहे जॾहिं हालतूं असां माण्हुनि जूं ॾिठियूंसीं त तमामु कैफ़ियत जेका आहे माण्हुनि जी ख़राबु हुई ऐं माण्हू अलाए कीअं ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। वाक़ई मञूं था त माण्हुनि खे उते ज़िंदगी बसर करण जे लाइ हर शइ जी जेका आहे ज़रूरत पई सघे थी। जेके असां कहिड़ी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं हू माण्हू कहिड़ी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि पर उते बि मसइलो इहो आहे त उते बि जेका आहे इंसानी ग़िज़ाई खोट जी किलत आहे, ॿारनि में न्यूट्रिशन जी कमी आहे ऐं जानवर जेके आहिनि उनजो चारो न हुजण जे करे उहे मरी विया आहिनि। पर असुलु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेको थरपारकर असांजो आहे उते जेका आहे हालति ऐं अछड़े थर जी हालति में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। पर अछड़े थर जी जेका हींअर मौजूदु आहे जेका बि सूरतहाल आहे उहा तमामु संगीन सूरतहाल आहे ऐं उते तमामु हालतूं जेके आहिनि उहे हाणे ख़राबु थी चुकियूं आहिनि। किथे ई न थिए जो अॻिते हली अछड़ो थर में इंसानी जानियूं ज़ाया थी वञनि ऐं इंसानी जानियूं त ज़ाया थींदियूं हूंदियूं मासूम ॿार मरंदा हूंदा पर उनजो वॾो जेको रीज़न इहो आहे त उहे मीडिया ते हाईलाइट उन जे करे नथियूं थियनि त थरपारकर ऐं अछड़ो थर जेको आहे उन ऐं असां में जेको आहे कम्यूनिकेशन जो गैप आहे। कम्यूनिकेशन गैप हुअण जे करे जेको आहे उहा शइ असां ताईं नोटेड नथी थिए ऐं सभई ॿार अहिड़ा जेके आहिनि इन अछड़े थर जे जेके ट्रेन अचे मंझि मरी विया हूंदा ऐं उन्हनि खे माना उहे मीडिया ताईं हाईलाइट न थी सघिया। पर थरपारकर में ॿार मरे थो त फ़ौरन 1 मिंट जे अंदरि जेको आहे मीडिया ते हाईलाइट थिए थो। पर अछड़ो थर जेको इन जूं 2 जेके देयूं आहिनि जेके 4 यूसिन ते मुश्तमिल आहिनि इहे 2 देयुनि में जेके माण्हू रहनि था उते बि इंसानी जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि जूं तमामु घणी जेका आहे उहा सूरतहाल ख़राबु आहे। तो आउं इहो चवंदुसि त अछड़े थर खे जेको आहे फ़ौरन मसइले खे हल करण जे लाइ को
जेको आहे अहिड़ो निज़ाम ठाहिणु घुरिजे जो अछड़ो थर में उते जो उते उन्हनि माण्हुनि खे रिलीफ ॾियणु घुरिजे, जीअं त उन्हनि खे खाद खुराक जूं शयूं आहिनि, ॿारनि जे लाइ न्यूट्रिशन जी कमी जे लाइ उते का न का तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। वरी असां अचूं था मीरसन मरी सां गॾु वेठो आहे। मीरसन मरी खां पुछंदासीं, साईं सियासतदान टीवियुनि ते मीडिया ते हम हणनि था, दावाऊं कनि था त असां ख़िदमतगार जमहूरी हुकूमत जो जेको रियासत जो किरदारु आहे, छा था सम्झो अछड़े थर जूं जेके हालतूं आहिनि उहा रियासत या सियासतदान जूं दावाऊं सचूं आहिनि या उहे दावाउनि जो जेको किरदारु जेको फ़ाइदो बि थियो आहे या हुते उनजो पुतड़ आहे? साईं ॾिसो न त मजमूई तौर ते असां सूरतहाल ॾिसूं था त ख़ासि तौर ते सॼे मुल्क जी ऐं आम तौर ते सूबनि जी बि त उहा त इलाही क्रिटिकल आहे। जनरली ॾिसूं था त हाणे सियासी तरह ते काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके थींदे नज़र नथियूं अचनि। मतिलबु त जेकॾहिं असां माज़ी खे फोकस कयूं था तॾहिं बि उन जी सूरतहाल उहा आहे, जेकॾहिं हाल खे ॾिसूं था त उन जी सूरतहाल उहा आहे। हाणे मलूक जेका कहाणी हिकिड़ी ॿुधाई आहे हिन इलाइक़े जी, उन खे ॿुधी करे इलाही ॾुख थियो आहे। ऐं ज़ाहिर आहे सूरतहाल मलूक वियो आहे उते, उते जी ग्राउंड रियलिटीज़ ॾिसी आयो आहे। माण्हुनि जी सूरतहाल इलाही उते संजीदा लॻे पई। त सरकारी इदारा या सरकारी जेके आहिनि असांजा चूंडियल नुमाइंदा उहे छा था चवनि, उन्हनि जी जेका स्टेटमेंट अचे थी साम्हूं उहा मजमूई तौर ते हमेशह रही आहे सवालिया। हाणे हीअ जेके जेके ड्राउट अफेक्टेड एरियाज़ आहिनि, मिसाल अछड़ो थर आहे या न थरपारकर आहे। हाणे कम्यूनिकेशन जा गैप ज़ाहिर आहिनि असां वटि घणा। असांजी सोशल मीडिया आहे उहा तव्हां लेट सपोज़ तव्हां कोशिशि कई आहे पंहिंजे चैनल ते थोरो हिननि शयुनि खे हाईलाइट करण जी, ऐं उन्हनि खे इहे सभु शयूं ज़हन में बि आहिनि त असां हिन हेॾे सारे एरिया खे छो आख़िरकार असां नज़रअंदाज़ कयूं पिया। छा उते माण्हू नथा रहनि? छा उते तव्हांजी जेका सियासी अप्रोच न आहे? छा उते तव्हांजा इख़्तिलाफ़ आहिनि माण्हुनि सां? सियासी तरह तव्हां ॾिसो न, माण्हू ह्यूमनिटेरियन बेसिस ते माण्हुनि जी ज़िंदगी पहिरियां आहे या सियासत पहिरियां आहे? तव्हां हिकिड़ा गेप ठाहे छॾिया आहिनि, तव्हां हिकिड़ियूं अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहे छॾियूं आहिनि जंहिंमें तव्हां उन माण्हू ताईं अप्रोच कंदा जेको तव्हांजो वोटर आहे। जेकॾहिं तव्हांजो मुखालिफ़ आहे त छा उहो हिन रियासत जो रहवासी न आहे? छा उहो हिते जो सिटीज़नशिप न आहे? छा पाकिस्तान जा आर्टिकल जेके आहिनि राइट हक़नि जा हक़ जेके कलम तव्हां ठाहिया आहिनि पाण, छा उन्हनि ते उहे माण्हू पूरा नथा लहनि? जो उन्हनि खे तव्हां रोज़गार न ॾियो, उन्हनि खे तव्हां पाणी न ॾियो, उन्हनि जे सिहत जा ज़रिया बि तव्हां उन्हनि ताईं न पहुचायो, इवन उन्हनि खे तव्हां रोड रस्ता बि न ॾियो, उहे हिकिड़े पासे कटिया पिया हुजनि। त हीउ हिकिड़ो इंसानी हक़नि जी वायलेशन जो हिकिड़ो वॾो सुवाल पैदा थिए थो हिते ओवरऑल सॼे पाकिस्तान में। पर जिते बि तव्हांजा रिमोट एरियाज़ आहिनि, जिते माण्हुनि जी कम्यूनिकेशन न आहे, माण्हू जिते पहुची नथा सघनि आसानी सां। मूंखे त हिकिड़े दोस्त ॿुधायो त जेकॾहिं अछड़े थर मां कंहिं माण्हू खे कंहिं उते जेकॾहिं को सीरियस प्रॉब्लम थिए थो, को बीमार थिए थो राति जे टाइम ते, त उहो इवन खिपरे ताईं पहुचंदे हुनजी जेका आहे हालत इंतिहाई नाज़ुक थियो थी वञे। असां वटि जेकॾहिं थोरा माण्हू सीरियस थियनि था, उनखे कराची हैदराबाद ताईं पहुचायूं था, पर हिन खिपरे जहिड़े नंढे शहर ते उनजी हालत अहिड़ी थिए थी जो उनखे अॻिते पहुचाइण जी ज़रूरत रहे ई नथी। त इन सॼी सूरतहाल में अलाए छा था कनि इदारा, अलाए पंहिंजा जेके हेठि सतह जा इदारा आहिनि उन्हनि जी अलाए छो नथी अखि खोले हिननि माण्हुनि ते, या कंहिंखे को प्रेशर आहे, कंहिंखे को दबाव आहे। ऐं तव्हांजे चैनल जे तवसुल सां जेके ह्यूमनिटेरियन इदारा आहिनि, इंसानी हक़नि ते कमु कंदड़ इदारा आहिनि, घटि में घटि उहे अखि बटीनि। असां पाण लंगर पार्कर में वियासीं, थरपारकर में वियासीं। हालांकि अहिड़ा एरियाज़ आहिनि जिते यकीन कयो ज़रूरत बि न आहे कम जी हुन पासे, ऐं उते कमु हले पियो। उते तमामु घणा इंटरनेशनल इदारा कमु कनि था, लोकल इदारा कमु कनि था, इवन गवर्नमेंट ख़ुदि सपोर्ट करे थी। कणिक जे मद में हिते ॿुधो आहे कणिक जी सप्लाई शुरू थी आहे, हाणे केतिरे क़दुरु शुरू थिया आहे उनजी मलूक खे ख़बर हूंदी, या तव्हां एज़ ए जर्नलिस्ट आहियो तव्हांखे ख़बर हूंदी। पर मजमूई तौर ते अछड़े थर जी सूरतहाल शुरू खां वठी रही आहे। जंहिंजी बि हुकूमत रही आहे उन्हनि हिननि खे नज़रअंदाज़ कयो आहे। इहा हिकिड़ी तलख़ हक़ीक़त आहे। पोइ जेकॾहिं उन्हनि जा वोटर आहिनि उहे बि लोड़ीनि पिया, जेकॾहिं उन्हनि जा वोटर न आहिनि उहे बि लोड़ीनि पिया। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इलाही हिकिड़ो वायलेशन आहे इंसानी हक़नि जी। माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे बचाइण लाइ हिननि जो फ़र्ज़ु थिए थो त एटलीस्ट माण्हुनि जी पहिरियां ज़िंदगी बचाइजे, उन खां पोइ ॿिया कमु कजनि। ऐं कंहिं बि रंग नस्ल या सियासी मतभेद खां हटी करे माण्हुनि जी ज़िंदगी बचाइणु हिननि जो फ़र्ज़ु थिए थो। ऐं हिननि खे खपे ख़ासि तौर ते हिते जा चूंडियल नुमाइंदा हिन इशू ते
जल्द स्टैंड वठनि ऐं माण्हुनि खे रिलीफ पहुचाइनि जीअं माण्हू खे ख़तरनाक नतीजनि खां बची सघे। मिसम भरे चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि कई, चूंडियल नुमाइंदा जेकॾहिं एक्शन वठनि हा या नोटिस वठनि हा त अहिड़ियूं हालतूं पैदा कोन थियनि हा। अवां सां ॿीहर असीं वरी हिते मौजूदु आहियूं, वरी अचूं था। असां सां तइलीमी माहिर गॾु आहे मोहम्मद जुमन कुंबर। मोहम्मद जुमन कुंबर, अवां खां असीं पुछंदासीं त अछड़ो थर में तइलीम जी सूरतहाल छा आहे? साईं, मुंहिंजा अर्ज़ी आहे त अछड़ो थर साईं जिन ॿुधायो आहिनि त अछड़ो थर जेको आहे असांजो सांगड़ ज़िलो जो तलको खिपरो ऐं खैरपुर जा कुझु इलाइक़ा अची लॻनि था, नारे तलके जा यूनियन काउंसिल जबे वारा इलाइक़ा अचनि था अछड़ो थर में। उन अछड़ो थर जो असांजो खिपरो तलके जे ॿिनि यूनियन काउंसिल जूं कुझु ॿधियूं जेके आहिनि उहे मौजूदु जेको सूरतहाल जेका अछड़े थर जी जेका आहे उन हवाले सां उते ॾुकार जेका सूरतहाल आहे गवर्नमेंट हमेशह 15 अगस्त खां पोइ जेकॾहिं बरसातूं न पवंदियूं आहिनि त इहो अंग्रेज़नि जे दौर खां वठी हिकिड़े क़िस्म जो डिक्लेयर थियल आहे त 15 अगस्त ताईं जेके बरसातूं पवंदियूं आहिनि त थर में या कोस्तान में या जबल वारा इलाइक़ा आहिनि उते जेकॾहिं आबादियूं वग़ैरह थींदियूं रहंदियूं आहिनि, उन खां पोइ जेकॾहिं बरसातूं न पवंदियूं त उन इलाइक़नि में कंहिं क़िस्म जो को गाह या माल जे लाइ चारे लाइ का शइ या इंसानी लाइ बाजर कणिक मकई वग़ैरह नथी थिए। असांजो अछड़ो थर जेको आहे तलको खिपरो उन में केॾियूं बरसातूं पवनि हिते का बि आबादी नथी थिए, हिते का बाजर कोन थी थिए, का मकई कोन थी थिए, का ज्वर कोन थी थिए, का तिर कोन थी थिए, कंहिं क़िस्म जो गाह कोन थो थिए जंहिंमें माल जे लाइ चारो थिए। बरसातूं केॾियूं पवनि तॾहिं बि अछड़े थर जी इहा साॻी सूरतहाल आहे, बरसातूं न पवनि कंहिंजी सूरतहाल आहे तॾहिं बि अछड़े थर जूं इहे हालतूं आहिनि। उन करे मजमूई तौर ते असांखे जनरली तरह इहो सोचणु घुरिजे त आर्ज़ी तौर ते जेकॾहिं के मरीज़ खे फर्स्ट एड ॾिनी वेंदी आहे उन लाइ मुख़्तलिफ़ समाजी तनज़ीमूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं फ्री मेडिकल कैम्प, कॾहिं उन माण्हुनि खे डोनेशन ॾिनो वेंदो आहे, कॾहिं उन माण्हुनि खे राशन जो इंतज़ाम करणो ईंदो आहे। इहे मुख़्तलिफ़ तनज़ीमूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कमु कंदियूं रहियूं आहिनि ऐं करे रहियूं आहिनि। इहो थियो फर्स्ट एड के मरीज़ खे ॾियणु। असां चऊं था त मुस्तक़बिल बुनियाद ते असांजी गवर्नमेंट जेका आहे सिंध हुकूमत आहे, पाकिस्तान जी जेका गवर्नमेंट आहे उहा अछड़े थर खे बाक़ाइदा संजीदे नमूने सां जेकॾहिं स्टैंड वठी सोचे त अछड़े थर में रोड रस्ता बाक़ाइदा न वञनि, अछड़े थर में सिहत जूं सहूलियतूं बाक़ाइदा कयूं वञनि, अछड़े थर में जेकॾहिं सुठा बहितर क़िस्म जा तइलीमी इदारा जेकॾहिं हूंदा त उतां जा ॿार जेके आहिनि उहे सुठा मुस्तक़बिल जा महिमार ऐं हिन मुस्तक़बिल जा डॉक्टर इंजीनियर थी सघनि था। उन लाइ बहितर इहो आहे त अछड़े थर जूं जेके पॉइंटूं जेके आहिनि, जेके वॾा वॾा ॻोठ आहिनि, उन में हिकिड़े क़िस्म जा बहितर तइलीमी इदारा क़ाइमु कया वञनि ऐं उते हिकिड़ा सुठा उस्ताद बाक़ाइदा सां उतां जे इलाइक़े जा जेके नथा मिलनि त हितां हिन बैराजी इलाइक़नि जा ई सुठा माण्हू जेके लिखिया पढ़िया उस्ताद जेके MTS में IPS या यूनिवर्सिटी मां जेके रेगुलर जिन माण्हू अपॉइंटमेंट थिया आहिनि उहे माण्हू हुते जेके बाक़ाइदा ते पहुचाए वञनि। या अछड़े थर में हिन खिपरो जे गेटवे खां वठी आख़िर इलाइक़े जा जेके बॉर्डर एरिया ते जेके इलाइक़ा आहिनि उस त जेकॾहिं रोडनि जो जार विछायो वञे। जी यूनियन काउंसिल बिलावे मोर जो आहे उन में पाणी जो जेके RO प्लांट जेके लॻाया विया आहिनि, ई बाक़ी जेको यूनियन काउंसिल कामिल मोरो या बाको चानियूं आहे उन में अहिड़े क़िस्म जा पाणी जूं सहूलियतूं उन ॻोठनि तां जेकॾहिं पहुचंदियूं त यकीनन सम्झो त उतां जे माण्हुनि खे कंहिं क़िस्म जी का बि अहिड़ी तकलीफ़ दरपेश न ईंदी। जीअं हिन वक़्त जा माण्हू जेकॾहिं हथ में आयल आहिनि उन माण्हुनि जे माल लाइ चारो कोन्हे, ॿकरियूं ऊठूं मेयूं वग़ैरह उतां जा लोकल माण्हू जी चवनि था जिन वटि 100 ॿकरियूं ॿकरियुनि जो वलनि जा वलर मरनि पिया, या उते जे माण्हुनि खे खाद खुराक जो राशन वग़ैरह ख़तमु थी वियो आहे त उतां जूं जेके समाजी तनज़ीमूं जेके आहिनि हितां जूं खिपरो में पाक मशीन सोसाइटी, RDF, YSR या परान फाउंडेशन वग़ैरह इन मुख़्तलिफ़ तनज़ीमनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे वित्त ऐं वसाइल उन माण्हुनि जी माली मदद कई आहे, राशन जे बेस ते या उन माण्हुनि जी मेडिकल तौर ते मदद कई आहे। पर इहो मुस्तक़बिल हल न आहे अछड़े थर जो। अछड़े थर जो मुस्तक़बिल हल इहो आहे त हितां जा चूंडियल नुमाइंदा MPA MNA ऐं संद सरकार उन्हनि जा गवर्नमेंट जी मिसाल ज़िले जो हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव डिप्टी कमिश्नर आहे उनखे संजीदगी सां अछड़े थर जे बुनियादी मसइलनि खे सोचणो पवंदो ऐं इन लाइ हिकिड़े क़िस्म जो केस बाक़ाइदे हिकिड़ो समरी ठाहिणी पवंदी त अछड़े थर जा खिपरो खां वठी बॉर्डर एरिया ते जेके इलाइक़ा आहिनि उनजा मुख़्तलिफ़ जेके रूट वञनि था उन लाइ 7 किलोमीटरनि ते रोड ठहणु खपनि। इन इलाइक़नि में बिजली जी सहूलियत कीअं पहुचणु घुरिजे, इन इलाइक़नि में सिहत जी सहूलियतुनि लाइ BHU किथे थियणु खपनि, RHU किथे तइमीर थियणु खपनि, डिस्पेंसरियूं किथे तइमीर थियणु घुरिजनि, या कहिड़नि इलाइक़नि में हाई स्कूल थियणु घुरिजनि, कहिड़नि इलाइक़नि में मिडिल स्कूल क़ाइमु करणु घुरिजनि, कहिड़नि इलाइक़नि में प्राइमरी स्कूल क़ाइमु करणु घुरिजनि ऐं कहिड़नि इलाइक़नि में पीएनजी पाणी जे हवाले सां जेके जेके तकलीफ़ूं दरपेश आहिनि उन लाइ हुकूमत खे संजीदगी सां सीरियस सां वेही मुस्तक़बिल हल ॻोल्हणो पवंदो।
वक़्ती तौर ते फर्स्ट एड ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमूं पंहिंजे वित्त वसाइल कमु कनि पियूं। इहो असांजे अछड़े थर जो मुस्तक़बिल लाइ उन लाइ बुनियादी ॻाल्हि सोचण जी आहे त बिना के मतभेद जे इंसानी नाते सां ख़िदमत करण लाइ हितां जी चूंडियल नुमाइंदनि खे ऐं सरकार खे अछड़े थर जे बुनियादी मसइलनि खे संजीदगी सां सोचणो पवंदो त उहो मसइलो असांजे मुस्तक़बिल तो हल थी सघे थो। इहो मोहम्मद जुमान साहब अवां सुठी ॻाल्हि कई। रही ॻाल्हि हुकूमत जी, जे हुकूमतूं संजीदा हुजनि हा त इहे मसइला जनम कोन वठनि हा। असां वरी ईंदासीं हिकु दफ़ो मोहम्मद मलूक दर्स ॾे। मोहम्मद मलूक दर्स जे 50-60 साल थिया आहिनि मुल्क खे तमीर थिए खे वजूद में आए खे राबतनि जो फुक़दान आहे। अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके मुल्क खां कटियल आहिनि। राबतनि जी जेका कम्युनिकेशन जी ॻाल्हि अवां कई उहा कोन्हे, इहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे या हुते जेका हिन वक़्तु हुकूमत जो कहिड़ा इदारा जोड़िया आहिनि या हर साल ॾुकार अचे थो? छा ॾींहों ॾींहुं जेको हुकूमत जी अहिड़ी का पॉलिसी आहे जो ॾींहों ॾींहुं ॾुकार हर साल या चौथे साल जेको ॾुकार अचे थो उन घटि थियो आहे या शिदत इख़्तियार करे वियो आहे? इन जे बारे में थोरो रोशनी विझंदो। महिरबानी। साईं जुमन जेका हींअर तफ़सीली ॻाल्हि कई उन में आउं हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदो हलां त साईं चयो त जेको DC साहब आहे ऐं अगस्त में जेको 15 अगस्त खां पोइ माना बरसातूं न पवण जे करे जेको अंग्रेज़ दौर खां हिकिड़ो माना सिस्टम ठहियलु आहे त हुनखे माना ॾुकार सटियल इलाइक़े खे करार ॾिनो वञे। ऐं माना साईं खे थोरो तफ़सीली हिन ॻाल्हि कंदो हलां त 12/8/2018 ते असां वटि DC साहब जेको सांगड़ जो हुयो उहो लियाकत अली भट्टी साहब हुयो ऐं लियाकत अली भट्टी साहब उहो नोटिफिकेशन हिकिड़ो जारी कयो हो जंहिंमें हुन अछड़ो थर जो जेको 23,000 चौरस स्क्वायर किलोमीटर ते जेको असांजो अछड़ो थर अचे थो उन में 7 देहियूं जंहिंमें तालके सांगड़ जूं 4 देहियूं ऐं ही असांजो तालके खिपरे जूं 2 देहियूं जेके आहिनि 7 देहनि खे हुननि ॾुकार सटियल करार ॾिनो आहे। उन खां बैदि में छा थियो आहे जॾहिं लियाकत अली भट्टी साहब जो जेको नोटिफिकेशन जी जेका कापी जेको लेटर जारी कयो आहे उन पंहिंजो सेक्रेटरी ॾांहुं उन खां बैदि हिकु हफ़्ते खां पोइ लियाकत अली भट्टी साहब जेको आहे उहो जेको बदिली थिए थो ऐं उते DC साहब ॿियो अचे थो। पर हींअर मौजूदा जेको DC साहब वेठो आहे उन पंहिंजो जेका कॉन्फ्रेंस कोठाई हुई उन में आल पार्टीज़ जा माण्हू हुया, NGO सेक्टर जा माण्हू हुया, सिविल सोसाइटी जा माण्हू हुया, समाजी माण्हू हुया। उन्हनि जे साम्हूं जेको आहे DC साहब हिकिड़ी वॾी दावा कई त अछड़े थर में जेको आहे उहो ॾुकार न आहे ऐं का बि अहिड़ी हालत कोन्हे, सिर्फ़ु मीडिया ट्रायल आहे। सो आउं इहा शइ वरी अञा एक्सप्लेन वधीक कंदुसि त जे अगरि मीडिया ट्रायल हुयो त सिर्फ़ु खिपरो जी मीडिया न हुई बल्कि असांजा कराची, हैदराबाद, लाहौर खां इवन असांजा जेके इस्लामाबाद खां दोस्त जेके आहिनि उहे हिन अछड़ो थर जे हेॾी वॾी जॾहिं मीडिया ते हेॾो वॾो हालतूं जॾहिं साम्हूं आयूं त उहे दोस्त जेके आहिनि रिकॉर्डिंग करण लाइ उते पहुता, उन्हनि माइरुनि ऐं भेनरुनि सां मिलिया ऐं इहा हालतूं उन्हनि जे साम्हूं थियूं। ऐं पाण उते मौजूदु हुउसि त जेके माण्हू जरा कमज़ोर जेके ॾुबरा थी विया हुआ ऐं थुराहू ऐं असोडर में जेके असांखे हुननि मीडिया खे जेके रिपोर्टूं ॾिनियूं उन में त साफ़ ज़ाहिर पियो आहे जंहिंमें हुकूमत ख़ुदि हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां सां एड कंदो हलां वरी साॻी मौज़ू ते अचां थो त अॼु खां कुझु महीना पहिरीं जॾहिं असां वटि DC साहब उमर फारूक बुलो साहब हुयो ऐं चेयरमैन जेको मौजूदा वेठो आहे पीपल्स पार्टी ख़ादिम अली रिंद साहब हुयो, इन्हनि हिकिड़ो टूर कयो अछड़े थर जो ऐं हीअ उते पहुता हुआ थुराहू ते। उन टाइम थुराहू जी थोरी कंडीशन ख़राबु हुई ऐं DC साहब उमर फारूक बुलो ऐं चेयरमैन साहब जा ऑन द रिकॉर्ड इहे लफ़्ज़ आहिनि मीडिया जे अॻियां, बल्कि मीडिया जूं अख़बारूं 2 ॾींहं ताईं उहे हूंदियूं त उन में हिकिड़ी शइ वाज़े थी हुई त थुराहू जी जेका कंडीशन आहे उहा तमामु ख़राबु आहे ऐं हिननि माण्हुनि खे जेको आहे हिते डिस्पेंसरी जी सहूलियत ॾिनी वञे। पर उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो जेको हुननि ॻाल्हि कई उहा ॻाल्हि रही पर उन ते अमल न थियो। अगरि जे अछड़े थर में उन टाइम उहा शइ न हुजे हा त शायदि DC पंहिंजो उमर फारूक बुलो साहब जेको पोयां रही वियो उहा इहा शइ न करे हा। ॿी ॻाल्हि त जंहिं मौज़ू ते आउं ॻाल्हायसि पियो हाणे उन ते अचां थो त अछड़ो थर जेको थुराहू ऐं असोडर में जेके पाणी जूं टेस्टूं थियूं आहिनि, असोडर में जेके पाणी जूं टेस्टूं थियूं आहिनि उतां जा कुझु ॻोठाणा आहिनि जंहिंमें जिया ख़ान ऐं ॿिया असांजा जेके दोस्त आहिनि जेके असीं वियासीं उन्हनि असांखे चयो त आगा ख़ान जेका आहे लेबॉरेटरी उन जो पाणी जेको आहे असां वटि जेके उन्हनि जा रिपोर्टूं पियूं आहिनि त बाबा असोडर जो पाणी जेको आहे पीअण जे क़ाबिल लाइक़ु न आहे। ऐं ॿी साईं ॻाल्हि इहा कई त जेको असांजी MNA साहिबा पाणी ॾिनो आहे तमामु बहितरीनु कमु थियो आहे, असां एप्रिशिएट करियूं था त हुन UC बिलावल जे अंदरि जेको पाणी ॾिनो आहे, जेको रतोकोट खां पाणी जेको हुन माणकोर ताईं पाणी पहुचायो आहे, 200 ॻोठनि खे हिकिड़ो तमामु बहितरीनु फ़ाइदो थियो आहे। ऐं इहा शइ अञा बि उन्हनि खे इहा हौसला असां चाहींदासीं त तव्हां ही जे UC बिलावल में इहो पाणी ॾिनो आहे त इहो साॻी पाणी जेको आहे बांको ऐं कामिल में बि अची सघे थो ऐं पाणी जो मसइलो जेको आहे न उहो हल थी
थी सघे थो। पर इन जे लाइ तव्हां नेशनल असेंबली में आयो, असांजी मौजूदा जेके मीना साहिबा आहे, शाज़िया अता मरी साहिबा असांजी भेण, आऊं उनखे गुज़ारिश कंदुसि तव्हां जंहिं नेशनल असेंबली जे फ्लोर ते वेठा आहियो, तव्हां तमामु बहितरीनु कमु इहो अछड़े थर जो इहो कयो आहे पाणी जो। अगरि अञा बि बहितर तॾहिं थींदो जो यूसी कामिल ऐं बांको जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे इहो पाणी प्रॉपर वे सां उन्हनि माण्हुनि जे घरनि ताईं पहुची वञे त पाणी जो हिकिड़ो जेको आहे वॾो इशू जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो। ऐं मिठो पाणी ऐं असोडर, थुराऊ, खथूराऊ इन्हनि इलाइक़नि जो जेको पाणी आहे उहे माण्हू जेके तड़नि जो पाणी पीअनि था, उहो पाणी एॾो त ज़हरीलो पाणी आहे जो माण्हू छा था कनि, वरी ॿिए तड़ तां जेको आहे पखाल वग़ैरह उठनि ते गॾनि ते जेको आहे पाणी खणे पंहिंजे घर मिठो अचनि था, पोइ उन पाणी खे मिक्स कनि था। बल्कि इहा हुननि ॻाल्हि असांखे ॿुधाई त मिक्स करे असां पाण बि पीऊं था ऐं असांजे जानवरनि खे पीआरूं था। इहा आहे पाणी जे हवाले सां जेका आहिनि मौजूदा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेको मीरसन जेका ॻाल्हि पे कई त जेको आहे रिलीफ जो कमु हुयो या उते इमदादी कार्रवायूं कीअं थी सघियूं। सो इमदादी कार्रवायुनि में जेको आहे DC साहब जेको आहे हिकिड़ी लिस्ट जारी कई हुई, तव्हां पाण मीडिया जे अॻियां उहा साम्हूं लिस्ट आई हुई। उन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले सां हिकिड़ी लिस्ट जारी थी, उहा हुई 1600 माण्हुनि ते मुश्तमिल। उन खां बाद में DC साहब हिकिड़ी राणक ॾर ऐं दे राणाऊ जी जेका आहे लिस्ट नादरा जे थ्रू कढाई हुई, जेका हुई 5679 नालनि ते मुश्तमिल। त उन में जेका कणक जा ॿ जेके आहिनि फैज़ जेके आहिनि उहे हली चुका आहिनि। उन में थियो ईअं त कणक जेका आहे, घणी कणक जेका आहे उहा बिराजी इलाइक़नि में तक़सीम थी आहे। ऐं अछड़े थर जा चंद नाला आहिनि। ताज़ो हींअर जेको 10 फरवरी ते असांजी जेका तड़ वसणाऊ ते टेस्ट या फ्री मेडिकल कैंप हुई, असां उते मौजूदु हुआसीं। त उतां जे ॻोठाणनि खां जॾहिं मूं इहा शइ कंफर्मेशन कई त तड़ वसणाऊ जा घणा माण्हू जेके आहिनि उहे रिलीफ मां इमदादी कणक जेका आहे वसूल करे रहिया आहिनि। हुननि माण्हू चयो त असां जेके तड़ वसणाऊ में जेके 25-30 घर आहिनि असांजा, उन 25-30 घरनि में असांखे सिर्फ़ु 4 माण्हुनि जी कणक मिली आहे, बक़ाया असांजो कंहिंजो नालो कोन्हे। हाणे तव्हां पाण इहो सर्वे जेका आहे इन में अंग अखर ज़ाहिर थी सघनि था त अछड़े थर जे जेके ॾुकार हो उन्हनि माण्हुनि खे केतिरो रिलीफ मिले पियो ऐं जेका कणक आई आहे उहा बेराजी इलाइक़नि में कीअं तक़सीम थी आहे। इहो त ज़ाहिर आहे इंतिज़ामिया जो कमु आहे ऐं इंतिज़ामिया इन कम खे बहितर करे सघे थी। तव्हां सम्झो था त करप्शन जेको कणक जी विरासत में करप्शन जूं बि ख़बरूं हलनि पियूं त 1500 हिकिड़े फेस में, 2000 ॿिए फेस में बोरियूं विकिणियूं हुयूं, कटा विकिया विया आहिनि। तव्हां सम्झो था त ईअं थी सघे थो या ईअं कयो वियो आहे? न 1500-2000 कटा करप्शन कई वञे एतिरी त अंधेर नगरी बि कोन्हे। ऐं हींअर तमामु जेको सोशल मीडिया हिकिड़ो सुठो माण्हुनि वटि नेटवर्क आहे, प्लस में मीडिया आहे, इहा त ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां मथे आहे। बहरहाल इहो चई सघिजे थो त इहा कणक जेका आहे इहा बेराजी इलाइक़नि में जेका आहे तक़सीम थी आहे। इहा कणक अछड़े थर जे उन मुस्तहक माण्हुनि जे, उन्हनि ग़रीब मिसकिन मारोड़नि जे दरनि ते वञे आहे। उहा कणक जी लप उन्हनि मिसकिन मारोड़नि जे जानवरनि जे पेट में वञे आहे त शायदि उहे जानवर जेके आहिनि उहे बची सघिया थे। माण्हू माण्हुनि जा जेके बचा जेके आहिनि उहे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि था। अगरि हिकु फैमिली में हिकिड़ा थर जा 3 खां 4 माना भाती घर में रहनि था, उन्हनि भातियुनि खे जे अगरि जेसि ताईं ॾुकार आहे 5 महीना 6 महीना हुननि खे अगरि रिलीफ ॾियणु चाहिनि था, 1 महीने जे लाइ अगरि हुनखे कणक जो कटो जेको मिले थो त घटि में घटि इहो थींदो त हुनजे खाइण जे लाइ हुनखे कुझु दाणनि जी लप मिली वेंदी, जेसि ताईं हू पंहिंजो हथु पेर हणी कुझु न कुझु माना जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र जे लाइ कुझु करे सघे थो। बाक़ी बेराजी इलाइक़नि में जेका कणक तक़सीम जेका थी आहे इहो ॾाढो ॾुखियो अमल आहे। इन ते DC साहब आहे, मौजूदा AC साहब आहे, मुख़्तियारकार साहब आहे, असांजी इंतिज़ामिया, उन खां अलावा हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जीअं पंहिंजो MP असांजो हितां जो आहे या MNA साहिब आहे, असांजी सूबाई असेंबली आहे या नेशनल असेंबली जे फ्लोर ते इन शइ खे वाज़े करे सघनि था त तव्हां जेको चयो आहे त अछड़े थर में रिलीफ जो कमु स्टार्ट थी वियो आहे। रिलीफ जो कमु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यंग सोशल रिफॉर्मर्स जे प्लेटफॉर्म तां असां मुख़्तलिफ़ तड़नि ते पंहिंजी आवर मदद सां असां नौजवाननि पाण में गॾिजी, तव्हां मीडिया जे साम्हूं हुयो, असां शहीद चौक खिपरो ते जेको आहे इमदादी रिलीफ कैंप लॻाईसूं ऐं हितां जे माण्हुनि खां पाणी, कणक, दालियूं, चांवर, जेके मटर असांखे मिलिया उहे शयूं असां जेके आहिनि पंहिंजे हिसाब सां जेके 100-200 फैमिलीज़ खे जेको पहुचायोसीं राशन। उन खां बाद में उहो असांजो कमु ॾिसी फरहान फाउंडेशन जेको आहे 2200 ख़ानदाननि खे जेको आहे राशन पहुचायो। ऐं उन खां पोइ ॿियूं जेके समाजी तंज़ीमूं हुयूं, मुख़्तलिफ़ जेके समाजी सिंध जा दोस्त हुया, उन्हनि पंहिंजे हिसाब सां जेको आहे रिलीफ जो कमु हर को पंहिंजे आवर खणी आयो ऐं उन्हनि तक़सीम कयो। पर गवर्नमेंट जे तरफ़ां रिलीफ जो जेको कमु शुरू थियो त इहा कणक थी हुई, जेका इहा कणक बि हिकु आउं इहो त सिधो चवंदुसि त कणक इहा बि कंहिं अहिड़े माण्हू जे वर चढ़ी वई, शायदि उहे माण्हू जेके अछड़े थर में हुआ उन्हनि ताईं उहा न पहुची सघी, बल्कि बिराजी इलाइक़नि ताईं पहुची वई। कणक जे हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त हुन में इहे बि रिपोर्टूं आहिनि त मरी वियल माण्हुनि जे नाले सां कणक आयल आहे
ऐं बेराजी इलाइक़नि जे हवाले सां मल्हाइण जो ख़ासि असांजो मक़सदु आहे त अछड़े थर जे रवासियुनि जेके अछड़े थर मंझि वेठल आहिनि उन्हनि खे को रिलीफ कोन मिलियो आहे। ऐं मीरसन मरी ॾे वरी ईंदुसि। मीरसन मरी तव्हां खां इहो पुछंदुसि त हुकूमत खे जॻाइण वारी अपोज़िशन हूंदी आहे या जेके अपोज़िशन में पार्टियूं हूंदियूं आहिनि समाजी से जेके समाज जा अदीब लेखक हूंदा नवां लेखक आहियो इन जो कहिड़ो किरदारु रहियो आहे हुकूमत खे जॻाइण में या इहे बि इन मसइलनि जा ज़िम्मेवार कंहिं हद ताईं थी सघनि था? ममता ॾिसो जाॻाइण वारो सवाल ई नथो जुड़े न पहिरियां त ईअं आहे त मतिलबु छा हुकूमत सुठी पई आहे छा जो हुनखे जाॻाइजे। मतिलबु जेकॾहिं हिकिड़ो चूंडियल नुमाइंदो आहे उहो मैंडेट खणी अचे थो इलेक्शन विढ़े थो सॼे क़ौम जे सॼे आवाम जे हुनजे घर जे घटी घटी जी हुनखे ख़बर आहे जॾहिं वोट मिलंदा न हिकिड़ो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं माण्हू सुतो पियो आहे त पोइ कीअं इलेक्शन खटे आयो। त मुंहिंजे ख़्याल में हुकूमत जाॻियल आहे ऐं उनखे समूरनि शयुनि जी अपडेट आहे। ऐं एॾी वॾी सोशल मीडिया पाकिस्तान में जेका आहे हींअर हिकिड़ी सर्वे मुकल डान में पढ़ी पई त एशिया जे मुल्कनि में पाकिस्तान हींअर 2 नंबर ते आहे सोशल मीडिया जे चाइना खां पोइ। मतिलबु हुनजी कैटेगरी एॾी तेज़ वधे पई त मुंहिंजे ख़्याल में त हुकूमत खे जाॻाइण जी हिन वक़्तु मूंखे नथी पए ज़रूरत को हुनखे जाॻाइण लाइ वरी असां बेल वग़ैरह ॿधूं किथे हुनखे वॼायूं त तव्हां अचो ऐं हीअ मामला ॾिसो। बाक़ी जेको आहे तव्हां इहो पुछियो आहे त समाजी जे जाॻियल आहे त पोइ हीअ मसइला हल छो कोन पिया थियनि दाऊं छो पियो अचनि? इहो सुवालु तव्हांजो इलाही अहम आहे त ॾिसो न हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हुकूमत करणु चाहींदी न आहे। ऐं आउं सम्झां थो त काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि सिंध जा जिते ख़ुदि जेके गवर्नमेंट जा या चूंडियल नुमाइंदनि जा जेके मफ़ाद फाथल आहिनि उते हू चाहींदी न आहे त असां जेकॾहिं लेट सपोज़ जेकॾहिं साईं चयो त अछड़े थर खे असां रोड ॾियूं मिसाल जे तौर ते आउं वरी इहो इन शइ खे ईअं सम्झां थो जेकॾहिं हिकिड़ी वॾी आबादी जेका विक्टिम आहे जेका मुतासिर आहे जेके माण्हू पीड़ाउनि में रहनि था जेके माण्हू मुसीबतनि में घेरियल आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तव्हां हिकिड़ी कम्युनिकेशन गैप ॾेई वे ॾेई छॾियो वरी माण्हू वञी उते जेकॾहिं आख़िरी बॉर्डर ताईं रोड पहुची वञे उहे माण्हू हिन पासे अची वञनि त तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो बीमार माण्हू वरी उथी पए ऐं उहो वरी तव्हां अखियुनि में मिलाए ॻाल्हाए ऐं उन जा तव्हां सवाल जवाब माण्हू हू चाहीनि ई नथा त असां खां हू सुजाॻ माण्हू जेके आहिनि समाजी वर्कर हुजनि या अदीब हुजनि दानश्वर हुजनि उन्हनि खे बि कंहिं नमूने सां पंहिंजे हुन प्रोपेगेंडा एजेंडा तहत इहा हिकिड़ी हुकुमरानी जी हिकिड़ी रही आहे पॉलिसी रही आहे ओवरऑल सॼी दुनिया में रही आहे त उहे अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़े छॾींदा आहिनि जीअं मिसाल जे तौर ते सकाफ़त खाते में असांजा समूरा अदीब वीचारा गिरवी थी विया आहिनि। हाणे हू 3000 जी पर्ची ते बैत था पढ़नि उहे अदीब तव्हांजे कहिड़े इशू ते जेको आहे उहो हाईलाइट कंदा आहिनि की हिकिड़ी स्टेट फास्ट हिकिड़ो मज़मून लिखंदा त बाबा हिन मामले खे तव्हां हाईलाइट कयो। जेकॾहिं उन हिकिड़े सकाफ़त जे वज़ीर जेको मेला लॻाईंदो आहे जेको ठीकु आहे असां चऊं था त इहे सिंध जा कल्चर आहिनि इहे प्रोमोट थियणु खपनि असांजो कोई एतिराज़ न आहे हिन शयुनि खे पर यार जेके शयूं जनरली आहिनि जिन सां तव्हां माण्हुनि खे रिलीफ ॾियो था या माण्हुनि जी साईं ॻाल्हि कई त हिकिड़ी मुस्तक़िल माण्हुनि जी जेका आहे मसइलनि खे हल करण लाइ सस्टेनेबिलिटी हिकिड़ी हुजे पाइदारी हुजे तव्हां केसि ताईं माण्हुनि जो फस्ट एड ॾेई इलाज कंदा हिकिड़ो भेरा 2 भेरा 10 भेरा तव्हां अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़ो जंहिंसां तव्हांखे हिकिड़े भेरा जी रशिया जी पॉलिसी आहे त तव्हां शयूं हिकिड़े भेरा बिल्ड कयो जी फर्दर उहे शयूं तव्हां वधीक तव्हांजी इंफ्रास्ट्रक्चर बची पए तव्हांजा बजट बची पवनि तव्हांजूं ॿियूं शयूं बची पवनि तव्हां इरीगेशन जो निज़ाम ॾिसो तव्हां एजुकेशन जो निज़ाम ॾिसो त मुंहिंजे ख़्याल में ही पॉलिसी साल इशूज़ आहिनि जीअं हिकिड़ी अछड़े थर लाइ ओवरऑल जेके बि इहे शयूं आहिनि हिन लाइ हिकिड़ी पॉलिसी ठहिणु खपे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं एड करणु चाहियां थो तव्हांजी मुखालिफ़ धुर जी ॻाल्हि कई ऐं मूंखे इलाही अफ़सोस थींदो आहे त जनरली सिंध अंदरि गुज़िरियल 10 सालनि खां का अपोज़िशन आहे ई कान सिंध अंदरि ख़ासि तौर ते हूअं त जॾहिं इलेक्शन थींदा आहिनि पोइ प्लेटफॉर्म ठहंदा आहिनि फिलाणी तनज़ीम ठही वई फिलाणी 10 नुकाती एजेंडा ठही वई फिलाणी ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस ठही वई उहो इलेक्शन वारे उन मेले दौरान उहा हिकिड़ी अपोज़िशन नज़र अचे थी असांखे। आफ्टर उन खां पोइ का अपोज़िशन नज़र नथी अचे असेंबलियुनि में जेकॾहिं कुझु ॻाल्हियूं थियनि थियूं त उहे उन फ्लोर ते रहनि थियूं ॾिसो तक़रीर रुगो करे छॾिजे इहो सॉल्यूशन जो हल ई न आहे। उन लाइ हिकिड़ी वर्किंग थींदी आहे हिकिड़ी डॉक्यूमेंटेशन ठहंदा आहिनि हिकिड़ा तव्हां प्लान ठाहे खणी अचो तव्हां सिंध असेंबली जे फ्लोर ते तव्हां हिकिड़ियूं हिकिड़ा हुनखे चवंदा आहिनि त माना हिकिड़ी तरमीम साज़ी हिकिड़ी खणी अचो न तव्हां अछड़े थर लाइ मिसाल जे तौर ते हितां जे चूंडियल नुमाइंदे खे गुज़ारिश करियो जेको सिंध असेंबली जे फ्लोर ते वञे थो ऐं हींअर 2 सालनि में मूं हितां जे चूंडियल नुमाइंदे जी हिकिड़ी तक़रीर ॿुधी जेकॾहिं तव्हांखे हुते मौक़ो नथो ॾिनो वञे तव्हां एहतिजाज कयो
अपोज़िशन में सिंध अंदरि सिर्फ़ु हिकिड़ी औरत ॻाल्हाए थी, मतिलबु अपोज़िशन जा ॿिया लीडर किथे आहिनि, हू छा था कनि? हू हिकिड़ी तरमीम साज़ी खणी अचो, तव्हां बिल खणी अचो, असेंबली खे रोज़ तव्हां बिल ॾियो। तक़रीरूं मामलनि जो हल न आहिनि। तव्हांजी डॉक्यूमेंटेशन हुजे, तव्हां वटि रिकॉर्ड हुजे, तव्हां डेटाऊं खणी वञो, हितां जा ही दोस्त आहिनि, तव्हां आहियो, तव्हां हुनखे डेटाऊं ॾियो, साईं हीअ हालत लॻी पई आहे, तव्हां असेंबली जे फ्लोर ते हीअ शइ पेश कयो। पोइ जेकर हुननि खे ओबे कनि था त गुड, अदरवाइज़ तव्हां वरी उन्हनि खे जेके मौजूदा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे तव्हां इहा शइ फील करायो त हिननि शयुनि ते तव्हांखे स्टैंड वठणु खपे, तव्हां ज़िम्मेवार आहियो, असां बि ज़िम्मेवार आहियूं। तंहिं करे मूंखे नथो लॻे त का अपोज़िशन बि हिन मामले ते किरदारु पंहिंजो अदा करे पई। अपोज़िशन खे बि हिन मामले में अचणु खपे। ख़ुदि हितां जो चूंडियल नुमाइंदो आहे, अछड़े थर सां हुनजो वास्तो आहे ऐं उतां जा काफ़ी उनखे मैंडेटरी वोट मिलिया आहिनि, त उनखे पंहिंजे वोटनि जी बि अहमियत खे ॾिसणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी एड कंदुसि, उन खां पोइ वरी तव्हां साईं वञिजो त जेके, छो त मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे नेशनल ऐं इंटरनेशनल इदारनि में, ठीकु आहे, फर्स्ट एड आहे, उहा हिकिड़ी शइ माण्हू खे हिकिड़े ऑक्सीजन लाइ उनखे माण्हू खे सपोर्ट करे थी। लॉन्ग टर्म प्रोजेक्ट हलनि था, मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ WHO लॉन्ग टर्म प्रोजेक्ट हलाए थी, या यूनिसेफ आहे, वॾा वॾा प्रोजेक्ट 10 सालनि जा हलनि था। जेकॾहिं हितां जा सियासी चूंडियल नुमाइंदा पंहिंजी अप्रोच कनि त तव्हां ॾिसो थरपारकर में NGO छो थी वञे, उन्हनि खे सिक्योरिटी खपे थी, उन्हनि खे सियासी सपोर्ट खपे थी, उन्हनि खे उतां जा माण्हू खपनि था, ह्यूमन रिसोर्सिस खपनि था। जेकॾहिं असां बि हितां खां को पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खां अहिड़े क़िस्म जी का हिकिड़ी मीटिंग कजे ऐं उनखे चइजे साईं तव्हां हैदराबाद कराची में हिन जूं ऑफिसूं आहिनि इंटरनेशनल नेशनल इदारनि जूं, तव्हां उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते घुरायो, हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ठाहियो ऐं तव्हां उन्हनि खे इनवाइट कयो, तव्हां छो नथा अचो असां ॾे, तव्हांखे आख़िर कहिड़ी दिक़त आहे? छा हिन पासे तव्हांखे को सिक्योरिटी रिस्क आहिनि? 3-4 इदारा कमु कनि था, उन्हनि वटि बजेट लिमिटेड आहे, उन्हनि वटि माण्हू एतिरा न आहिनि। हितां खां जेकॾहिं को ऑर्गनाइज़ेशन कमु करे त उनखे तमामु घणी बजेट खपे, छो त पंध आहे, इलाही डिज़र्ट आहे, गाॾियुनि जा आहिनि, ॿिया मसइला आहिनि। तंहिं करे लोकल ऐं नंढी सतह जा इदारनि जे बस जी ॻाल्हि न आहे जे उहे हिते अची कमु कनि। तंहिं करे जेकॾहिं चूंडियल नुमाइंदो ई तव्हां सभु गॾिजी हिकिड़ी डेटा कयो ऐं यूनिसेफ आहे, WHO आहे, ऑक्सफैम आहे, ॿिया इदारनि हैदराबाद कराची में ऑफिसिस आहिनि, उन्हनि खे तव्हां हिकिड़ी प्लेटफॉर्म ते विहारियो, माण्हुनि जूं केस स्टोरियूं उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि खे डेटाऊं ॾियो, उन्हनि खे घणियूं शयूं ॾियो। ऐं आउं सम्झां थो त उहे माण्हू जॾहिं अची कमु कंदा हिते त गवर्नमेंट जे ॿ इदारनि खे हिकिड़ी शइ फील थींदी त जेकॾहिं असां डिक्लेयर न पिया कयूं ॾुकार खे, जीअं साईं ॻाल्हि कई त DC साहिबु चयो त न हुते ॾुकार जो सूरतहाल न आहे, जेकॾहिं इदारा अची कमु कंदा त उहा शइ ऑटोमेटिकली तव्हांजी प्रेज़ेंट थी वेंदी। जेकॾहिं ॾुकार न आहे त पोइ फिराइण ॻाल्हि छो थो कमु करे, हुनजी प्रायोरिटी ते इहे शइ छो आहिनि? तंहिं करे इहो सवालु तव्हांजो रद्द थी वेंदो। ऐं आउं सम्झां थो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सागड़ ज़िलो तव्हांजो रिच ज़िलो आहे घणनि ज़िलनि खां, छो त सागड़ ज़िले में तव्हां वटि गैस हितां निकिरे थी, तव्हां वटि हिते आयल फील्डूं आहिनि, तव्हां वञो शहदादपुर, झोल ऐं संजोरे पासे तव्हां वटि केतिरियूं आयल फील्डूं आहिनि। हाणे हीउ पैसो केॾांहुं थो वञे? हीउ तव्हांजो चैरिटी जो पैसो आहे, वेलफेयर जो पैसो जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे मिले थो या प्रोविंशियल गवर्नमेंट खे मिले थो, इहो पैसो छो न अछड़े थर में इस्तेमालु कजे या जिते अहिड़े क़िस्म जी सिचुएशन आहे उते इस्तेमालु कजे। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी डॉक्यूमेंटेशन कजे ऐं गॾिजी हिननि इदारनि ताईं हीउ हिकिड़ो सोर्स आहे जेका सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि पुॼाईंदी, हुनखे ॿुधी माण्हू अणॿुधी करे छॾींदा। तंहिं करे हिकिड़ी डेटा हुजे, हिकिड़ा समूरा जेके तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त आयल कंपनियूं DC जे मातहत आहिनि हींअर गैस कंपनियूं, उन्हनि जो पैसो बि अछड़े थर ते ख़र्चु थियणु खपे, जेको न पियो थिए इन जे लाइ DC सागड़ खे नोटिस वठणु खपे। ऐं जेके इहे ॻाल्हियूं आहिनि त DC सागड़ सिर्फ़ु हिकिड़ो ॿ तलकनि ते सियासी माण्हुनि जे चवण ते जेको उन्हनि खे गैस जा पैसा ख़र्च पियो करे, खिपरो तलको थोरे अछड़ो थर त बिल्कुलु नज़रअंदाज़ आहे। असां अवामी न्यूज़ जे थ्रू DC सागड़ खे चवंदासीं त आयल गैस कंपनी जो जेको बि बजट आहे उन जो वधि में वधि हिन वक़्तु ज़रूरत अछड़े थर में ख़र्चु करण जी आहे। मां चयोमांव असां तव्हां ॾे वरी ईंदासीं त जिते हुकूमत पंहिंजो किरदारु सही अदा न पई करे ऐं अपोज़िशन जो बि किरदारु नज़र न पियो अचे, भला इन सूरतहाल में अछड़े थर में जिते इंसानी जानियुनि खे ख़तरो आहे, जेके हुते चुपायो माल आहे उहो बि मरे पियो, हुते इदारा जेके आहिनि थोरा घणा आहिनि उहे बि कमु न पिया कनि, भला ॿियो कहिड़ो तरीक़ो थी सघे थो जो असां उन खे मैदान में आणियूं त इहे मसइला थोरा घटि थियनि? साईं मुंहिंजा अर्ज़ी आहे त
ॻाल्हि हले पई इशूज़ जी अछड़ो थर जे हवाले सां त रियासत पंहिंजो किरदारु अदा करे पई। रियासत माउ कॾहिं न चाहींदी त असांजा बच्चा बुख मरनि, तड़पनि, परेशान थियनि, बुख ऐं बदाली हुजनि। रियासत पंहिंजो किरदारु अदा करे पई। अचूं था हेठि त रियासत मां हेठि जेका मशीनरी आहे उन मशीनरी में फॉल्ट आहे। अचूं था इन ॻाल्हि ते, इन मशीन में फॉल्ट जेको आहे इन फॉल्ट खे कीअं हल कजे। बुनियादी मसइलो इहो त जॾहिं असांजो अछड़ो थर ॾुकार इफेक्टेड एरिया डिक्लेयर थियण लाइ डिप्टी कमिश्नर सांगड़ शायदि मोदी डी.सी. साहब उन हिकिड़ी समाजी तंज़ीमनि जी हिकिड़ी मीटिंग घुराई त समाजी तंज़ीमनि जा जेके नुमाइंदा डी.सी. साहब वटि मीटिंग पेश थिया, उनमें खिपरो जा जेके नुमाइंदा पेश थिया, उन्हनि खिपर जो केस, अछड़े थर जो केस, इफेक्टेड एरिया जो केस, जो बाक़ाइदे जीएनएन ज़मीनी हक़ीक़तनि जो केस आहे, उहो केस बाक़ाइदे पेश करे न सघे। उहो केस जंहिंमें जान न हुई, जंहिं करे डिप्टी कमिश्नर ज़मीनी हक़ीक़तूं मालूम करे न सघिया। जीअं बेनिफिशरी जेके तव्हां चओ था BISP जी प्रोग्राम ते गवर्नमेंट तरफ़ां मथां हंगामी तौर ते इहो ऐलान कयो वियो त अछड़े थर जा जेके मुतासिर इलाइक़ा आहिनि उन माण्हुनि खे फौरी हंगामी तौर ते हुकूमत सिंध तरफ़ां गवर्नमेंट सिंध तरफ़ां फौरी माण्हुनि खे फूड न वञे, खाधो न वञे, राशन न वञे, कणिक फौरी तौर ते माण्हुनि ताईं पहुचाई वञे। त जेकॾहिं हुकूमत रियासत इहो बाक़ी सां संजीदगी सां ऐलान कयो ऐं उन माण्हुनि ते मुतासिर ते इहा शइ पहुचे। अचूं था हेठी मशीनरी ते, जेकॾहिं मशीनरी प्रॉपर वे में जेकॾहिं संजीदगी सां हितां जी रेवेन्यू डिपार्टमेंट बाक़ी उन मुतासिर देहनि जी विज़िट करे आ, उन इलाइक़े जा पूरा मुकमल अंग खरगल करे आ, डोर टू डोर उन माण्हुनि खे पहुचे आ ऐं उन माण्हुनि जी जीननि जेके माण्हू मुतासिर माण्हू वञी या जेके थर सॼो मुतासिर आहे उनमें चंद ही मुतासिर नथो चए सघे, उहे सभु समूरा माण्हू मुतासिर हुआ अछड़े तरह उन जूं जीननि लिस्टूं जेकॾहिं खणी उहे लाॻापियल इदारनि ताईं पहुचंदा ऐं उन में हेठां सिफ़ारिशूं इहे लिखजनि हा त साईं हीअ बेनिफिशरीज़ तलको खिपरो जूं मुख़्तलिफ़ ॿियूं जेके सरसब्ज़ जेके बैरा जी आबादी सां वास्तो रखंदड़ यूनियन काउंसिलूं देयूं आहिनि उतां जा माण्हू बेनिफिशरी खणनि पिया, BIS में उतां सपोर्ट खणनि पिया। उन माण्हुनि जा नाला, उन माण्हुनि खे ज़रूरत न आहे, इन शइ जी नीड न आहे, इन माण्हुनि खे इहो मंथली उन माण्हुनि खे पैकेज 2000 3000 शायदि मिले पियो, पर इहो बेनिफिशरी जेका कणिक जेका फौरी माण्हुनि ताईं पहुचायो पिया इहा इन्हनि माण्हुनि जी बेरा जे इलाइक़े जी कटे उन थर जे इलाइक़नि ताईं पहुचणु घुरिजे आहे ऐं उन जे थर जे माण्हुनि खे हर मंथली डोर टू डोर इहो 50 किला जो या 2.5 मणे कणिक जो कटो जेको माण्हुनि खे मिले आहे त इहे माण्हू मुस्तक़बिल ताईं के मंज़िल ताईं पहुचनि आहे ऐं माण्हुनि जे घर में चुल्ह भरे आहे या थर जा जेके बुनियादी इलाइक़ा जेके वॾा वॾा ॻोठ जेके आहिनि तमामु उन इलाइक़नि में वॾा मसइला इहे आहिनि त नांग, बला या विछूं वग़ैरह थर में तमामु घणा निकिरनि था। त उन्हनि जे दफ़ा लाइ उन जे बचाव लाइ हुकूमत तरफ़ां असांजो खिपरो तलको जेको आहे इन जो सिविल हॉस्पिटल खिपरो खे छॾे बाक़ी पूरो जेको अछड़ो थर जेको आहे उन्हनि में तव्हां को बि हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो, हिकिड़ो अहिड़ो हंधु, हिकिड़ो अहिड़ो ॻोठ, हिकिड़ो अहिड़ो को बि एरियो तव्हां ॿुधाए न सघंदो जिते गवर्नमेंट सिंध हुकूमत तरफ़ां उते सिहत खाते तरफ़ां को वॾो BHU ठहियलु हुजे, को वॾी RSC हॉस्पिटल ठहियलु हुजे या वरी का डिस्पेंसरी ठहियलु हुजे। उहे तमामु ॾूरहम इलाइक़ा जेके बार्डर एरिया सां वास्तो रखंदड़ इलाइक़ा आहिनि उते अलाह न करे राति जो का डिलीवरी थी वञे, अलाह न करे राति जो कंहिंखे पेट में सूरु थी पए, अलाह न करे राति जो कंहिंखे तकलीफ़ थी पए या उतां के माण्हू खे इलाइक़े माण्हू खे नांग या बला जेकॾहिं ज़हरीली का शइ खे चक करे थी त उहो 200 300 400 किलोमीटर परे उहे माण्हू रहनि था उन इलाइक़े में माण्हुनि खे कंहिं क़िस्म जी का बि हुते फर्स्ट एड ॾियण लाइ उन हेल्थ सेंटर या BHU या RSC का बि सहूलियत न आहे। उन माण्हुनि खे उतां खां वरी गाॾियुनि ज़रिए हितां खिपरो मां कार खे ईंदी आहे, उहा गाॾी 2.5-3 कलाक इलाइक़े में पहुचंदी आहे, वरी उन पेशेंट उन मरीज़ खे डिलीवरी केस खे या नांग जेके ॾंगिल माण्हू उनखे खणी वरी खिपरो तलक हॉस्पिटल ताईं पहुचाए वेंदो आहे। पर हालत तलक हॉस्पिटल खिपरो ताईं इहा हूंदी आहे जो हिते सहूलियतूं अणु हूंदियूं आहिनि। हिते बाक़ाइदे ऑन कॉल ते डॉक्टर घरां घुराए वेंदा आहिनि, ड्यूटी डॉक्टर तव्हांखे सीटनि ते कोन मिलंदा या नांग या छिते कुते जी या जी बला जी इंजेक्शन जेका आहे उहा पर वक़्तु जेका इमरजेंसी हुजे उन माण्हू खे ॾिजे उहो फौरी इन अस्पताल में न आहिनि। त असां चाहियूं था सिहत खातो संजीदगी सां शइ जो नोटिस वठे त तलका अस्पताल खिपरो जेको पूरे थर जो गेटवे असांजो हेडक्वार्टर जेको आहे इन में बाक़ी सां 24 कलाक हिते नांग बला जूं इंजेक्शनूं जेके आहिनि थर में ख़ासि करे बरसाति दौरान इहे शयूं पवंदियूं माण्हुनि खे ॾंगिजनि था माण्हू ज़हरीली शयुनि मां उन लाइ बाक़ी हिते हुजनि। ऐं थर जा वॾा वॾा ॻोठ जी मिसाल जेसरो आहे, असोडर आहे, राबलाऊ आहे, जाफराऊ आहे, इन्हनि ॻोठनि में बाक़ी अहिड़ी क़िस्म जूं गवर्नमेंट डिस्पेंसरियूं क़ाइमु करे ऐं उन डिस्पेंसरी में उते सोलर सिस्टम ते बाक़ाइदे फ्रिज लॻाए ऐं उते 24 कलाक छिते कुते जूं नांग जूं
बला जूं विछूं जूं वैक्सीन जेकी थी आहे उहा उते मुहैया करे बाक़ सां उन्हनि खे फुटण ई न ॾे त जीअं उन इलाइक़े जे माण्हुनि जी घटि में घटि असां सिहत जे हवाले सां इहा ख़िदमत गवर्नमेंट करे सघे थी गवर्नमेंट इन हवाले सां सॼी थी सघे थी इहे इशू गवर्नमेंट जे हथ में आहिनि या लाइव स्टाफ जेको गवर्नमेंट एनिमल हस्बेंड्री वारा डिपार्टमेंट जेके आहिनि उन उहे उन्हनि जो रुगो तरफ़ हॉस्पिटल खिपरे में हॉस्पिटलूं छो असां चाहियूं था त इहे मानव जूं जेके भाॻिया जेके थर्मल आहिनि था उन्हनि जूं अहिड़ी सारियूं अस्पतालूं हुते आहिनि उते अस्पतालूं हिते आहिनि त उहे बाक़ी सां उते हुजणु घुरिजनि उन माण्हुनि खे उते उहा शइ मिलणु घुरिजे महिरबानी मोहम्मद जुमन नाज़रीन ॻाल्हियूं ॿुधियूं मोहम्मद जुमन मिरसन मरी मोहम्मद मलूक दर्स जो इन्हनि जो ॻाल्हियुनि मां जेको असां नतीजो कढियो आहे त अछड़े थर में हिन वक़्तु जेका सूरतहाल आहे तमामु ख़राबु आहे जेको रियासत खे या उनजे मातहत इदारनि खे जेको किरदारु करणु खपे आहे ॾुकार जे ख़ात्मे लाइ या उते जे रहायशियुनि खे जेका बुनियादी सहूलियतनि जे हवाले सां उहा उहो इदारा पंहिंजो किरदारु अदा सही नमूने सां न करे सघिया आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे ते बि जेका ज़िम्मेवारी हुई उन्हनि बि पंहिंजी पूरी कोन कई आहे अछड़ो थर जो सकाफ़त अछड़े थर जी ॿोली अछड़े थर में अदब टैलेंट उते मौजूदु आहे उते जी सकाफ़त शाहूकार आहे तमामु घणी शाहूकार आहे उते उन जी सकाफ़त खे उजागर करण लाइ बि उते को कमु कोन थियो आहे ऐं उते जो ॻाल्हियुनि मुताबिक़ पीअण जो जेको पाणी आहे उहो कंहिं ज़हर खां घटि न आहे पर ॾुकार मुतासिर इलाइक़े में अछड़े थर वासी उहो पाणी बि पीअण ते मजबूर आहिनि ऐं अछड़े थर वासियुनि जो जेको वाहिद गुज़रन सफ़र आहे चुपाए माल ते उहो बि बीमारियुनि में मरी चुको आहे ॿियो मरे पियो उन जे लाइ बि इदारनि या रियासत जो को अहिड़ो ख़ासि किरदारु कोन थियो आहे असां महिरबानी मोहम्मद जुमन मिरसन मलूक दर्स जी ॿिए कंहिं प्रोग्राम में असां वरी गॾिबासीं मुमताज़ गुलज़ार खे इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।